अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां सूरह ताहा जी आयत नंबर 64 खां तिलावत आहे। अल्लाह पाक हज़रत मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम जो ऐं फ़िरौन जो क़िस्सो क़ुरान पाक जे अंदरि ज़िक्र करणु फ़रमायो। हज़रत मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक हिदायतूं ॾेई करे मोकिलियो त तव्हां वञो ऐं फ़िरौन जी दरबार में ऐं उनखे वञी करे अल्लाह जी वहदानियत जी दावत ॾियो। अल्लाह तबारक व तआला जे इन हुक्म मां, इन क़िस्से मां उलमाए किराम इहो नुक़्तो कढणु फ़रमायो त अल्लाह पाक खे इन शइ जो इल्मु हुयो त फ़िरौन खे हिदायत नाहे अचणी। उन जे बावजूदि अल्लाह पाक हज़रत मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम खे, जेके अल्लाह तबारक व तआला जा प्यारा नबी हुया, इन्हनि अंबिया किराम खे अल्लाह पाक फ़िरौन जी दरबार में मोकिले करे पंहिंजी हुज्जत पूरी करणु फ़रमाई, जंहिंमां मालूम इहो थियो त इंसान जेको आहे पंहिंजी हुज्जत पूरी करण जो मुकल्लफ़ आहे। बाबा पंहिंजो बार लाहे, उन खां बाद में हुनखे हिदायत मिले, हो नमाज़ पढ़े न पढ़े, इन जो बार असांजे मथां न आहे। असांजो कमु आहे त असां पंहिंजे हक़ जी जेका तालीम आहे, तबलीग आहे, महिनत आहे, फ़िक्र आहे, गणती आहे, जहिड़ी तरह असां पंहिंजी रोज़ीअ जे मामले जे अंदरि गणती ऐं फ़िक्र कंदा आहियूं ऐं उन में असां जेको आहे सोचींदा आहियूं त बाबा कहिड़ी तरह पंहिंजे घर जो वहिंवार ऐं उन जो मामिलो हलाइजे, अहिड़ी तरह दीन जे मामले में बि इंसानु फ़िक्र करे, गणती करे त पंहिंजे घर वारनि खे, भाइरनि खे, औलाद खे, पंहिंजे अबे अम्मा खे, पंहिंजे पाड़े वारनि खे जहन्नम जी बाहि खां कीअं बचाइजे, इन जी गणती करणु घुरिजे। त मूं अर्ज़ु कयुमि त हज़रत हारून ऐं मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह खे ख़बर हुई। अल्लाह पाक ग़ैब जो इल्मु ॼाणंदड़ आहे। काइनात जे अंदरि कंहिंखे बि अहिड़ो इल्मु न आहे जेको इल्मु अल्लाह जी ज़ात खे आहे। फरमाईनि त अल्लाह पाक खे ज़मीन ऐं आसमान जो इल्मु त पंहिंजी जाइ ते, पर क़यामत कॾहिं वाक़ई थींदी, क़यामत खां बाद में कहिड़ो इंसानु कहिड़े हाल में उथंदो, जन्नत में वेंदो, जहन्नम में वेंदो, सभु अल्लाह खे ख़बर। हाणे उन अल्लाह जॾहिं फ़िरौन जे तरफ़ ॿिन्ही अंबिया खे सीड़ाए करे मोकिलियो, जंहिंमां इहो क़ुरान पैगाम ॾियणु फ़रमायो त बाबा अव्हांखे पंहिंजो हक़ ऐं पंहिंजो फ़िक्र ऐं पंहिंजी गणती पूरी करणी आहे। उन खां बाद में हुनखे हिदायत मिले न मिले, नसीब में हुजे न हुजे, इहो अल्लाह जो ऐं बाने जो मामिलो आहे, तव्हांजे मथे सूरी न आहे। ऐं जॾहिं उते जेको आहे हारून अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम पहुता त उन्हनि जेको आहे पंहिंजा करतब जमा कया। फ़िरौन वारनि पंहिंजा साहिर, जादूगर, भोपा जमा कया त मूसा अलैहिस्सलाम जो मुक़ाबिलो कयूं। हेॾां मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे आसिरे ते वञी करे, उन जी दरबार में वञी करे, उन जी औताक़ ते वञी करे उन जे मुक़ाबिले जे लाइ या मैदान में जेको आहे मूसा अलैहिस्सलाम तयारु थियो। क़ुरान जेको आहे उन वाक़े खे ज़िक्र करणु फ़रमायो। फरमाई त फ़अजमिउ कईदकुम सुम्मा अतू सफ़ा, चई पंहिंजे भोपनि खे त तव्हां पंहिंजा करतब जमा कयो, पोइ सफ़ जी सूरत में अची करे बीहो। फरमाई त क़द अफ़लहल यौम मन इस्तअला, अॼु जेको कामयाबु थियो उहो ई हमेशह सोभारो थींदो, उहो ई हमेशह कामयाबु सॼो वेंदो। फरमाई त क़ालू या मूसा इम्मा अन तुल्क़िया व इम्मा अन नकून अव्वल मन अलक़ा। मूसा अलैहिस्सलाम सां मुख़ातिब थी करे फ़िरौन चयो, हिकिड़ा मजलिस जे आदाबनि जे तहत फ़िरौन उन मूसा अलैहिस्सलाम खे मुख़ातिब थी करे चयो त ए मूसा, वॾो भाउ मूसा अलैहिस्सलाम हुयो, तंहिंजे करे हारून सां न ॻाल्हाई। अल्लाह तबारक व तआला फरमायो त फ़िरौन मूसा अलैहिस्सलाम सां ॻाल्हाए करे चयो, ए मूसा, तूं जेको आहे पंहिंजो दाव पहिरियां ॾेखारींदे जा, असांजो दाव पहिरियां ॾिसंदे। त मूसा अलैहिस्सलाम ईअं न चयो त मां पंहिंजो दाव पहिरियां ॾेखारींदुमि, जंहिंमां इहो सबक़ु ॾियणु फ़रमायो। फरमाई त हुजणु त ईअं घुरिजे जो जेकॾहिं बातिल जे मुक़ाबिले में हक़ वारो हुजे, पहिरियां बातिल खे पंहिंजो दाव ॾेखारण जो मौक़ो ॾियो, उन खां बाद में अव्हां पंहिंजे एतबार सां उन बातिल जो मुक़ाबिलो ऐं रद्द करे ॾेखारियो, ताकी दुनिया वारनि हूअं बि जेको आख़िरी जेको असरु हूंदो आहे न, उहो माण्हुनि ते घणो पवंदो आहे। इम्पैक्ट जेको आख़िरी हूंदो आहे, हिकिड़ो तव्हां बातिल जो हुनुर ऐं उनजो तव्हां करतब या उनजो जेका बि शइ उनजी ॾिसो, उन खां बाद में उनजो सवाल ॿुधो, उन खां बाद में उनजे मुताबिक़ तव्हां जवाबु ॾियो। इन जवाब जे करे अव्हांजो जवाबु काफ़ी असरअंदाज़ थींदो आहे माण्हुनि जे मथां, जेकॾहिं तव्हां सच ते आहियो। बाक़ी जेकॾहिं कूड़ो आहे त पोइ हाणे कूड़े जो त मिसाल ई कोन्हे।
फरमाइंदा क़ालू या मूसा इम्मा अन तुल्किया, फरमाइंदा ए मूसा इम्मा अन तुल्किया, तू पंहिंजो दाव उछलाईंदे, व इम्मा अन नकून अव्वल मन अलक़ा, या असां पंहिंजो दाव पहिरियां ॾेखारियूं। क़ाल बल अलक़ू, मूसा अलैहिस्सलाम फरमायो त न, बल्कि तव्हां पंहिंजो दाव पहिरियां ॾेखारियो। फ़इज़ा हिबालुहुम व इसियुहुम युख़य्यलु इलैहि मिन सिहरिहिम अन्नहा तस्आ, फरमाइंदा पोइ अचानक जेके इन्हनि जूं रसियूं ऐं इन्हनि जूं लठियूं, हाणे ईअं त न पियो थी सघे न त उन्हनि जूं लठियूं ऐं रसियूं जाई में नांग पइजी पवनि। क़ुरान फरमाए त फ़इज़ा हिबालुहुम, उन्हनि जूं रसियूं, व इसियुहुम ऐं उन्हनि जूं लठियूं, युख़य्यलु इलैहि मिन सिहरिहिम अन्नहा तस्आ, ईअं ख़्यालु बणायो वियो माण्हुनि जे साम्हूं, मिन सिहरिहिम अन्नहा तस्आ, उन्हनि खे ईअं महसूसु पियो थियो उन्हनि जे जादू जे करे त ॼण इहे नाग बलाऊं जेके उन्हनि जे साम्हूं डोड़नि थियूं। अहिड़े क़िस्म जो ख़्यालु जेको आहे ॾिसंदड़नि जे ज़हन में साम्हूं अची वियो ऐं उहे ॾिसनि पिया त इहे लठियूं इन्हनि उछलायूं, नोड़ियूं उछलायूं, इहे जेके आहिनि असांजे साम्हूं नाग बलाऊं थी करे भॼंदियूं वञनि थियूं, डोड़ंदियूं वञनि थियूं मैदान में। फ़अौजस फ़ी नफ़्सी ख़ीफ़तम मूसा, मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे नफ़्स जे अंदरि पंहिंजी दिलि में हिकिड़ो ख़ौफ़ महसूसु कयो। बाबा हिननि जूं बि लठियूं जेके आहिनि नाग बणिजी पिया, मुंहिंजी बि लठ जेका आहे नाग थी पवंदी, त हाणे ख़बर कीअं पवंदी, आवाम खे कीअं ख़बर पवंदी त जेको आहे हे हक़ आहे, हे सच आहे ऐं हे बातिल आहे, हे कूड़ आहे। त उन वक़्त में अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम खे तसली ॾियणु फरमाई। फरमाईंदा फ़अौजस फ़ी नफ़्सी ख़ीफ़तम मूसा, उन महसूसु कयो पंहिंजे नफ़्स जे अंदरि ख़ौफ़ मूसा अलैहिस्सलाम। असां चयोसीं ला तख़फ़ इन्नका अंतल आला, ए मूसा तव्हां गणती न कयो, तव्हांखे अल्लाह तबारक व तआला ग़ालिब करणु फरमाईंदो, तव्हांजी मदद करे इन्हनि जे मथां अल्लाह पाक तव्हांखे फ़तह नसीब फरमाईंदो। त उन खां बाद में फरमाईंदा व अलक़ि मा फ़ी यमीनिका तल्क़फ़ मा सनऊ, साईं कीअं भला फ़तह अता फरमाईंदो। क़ुरान फरमायो अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम फरमाए, मूसा तुंहिंजे सॼे हथ में जेका लठ आहिनि लठ खे उछलाए। तल्क़फ़ मा सनऊ, फरमाई तूं पंहिंजे सॼे हथ वारी लठ खे उछलाए। इहे जेके बि हिननि नाग बलाऊं बाज़ारि ठाहे ॾेखारियूं आहिनि, फरमाई हिननि सभिनि खे ॻियणु शुरू कंदो। तल्क़फ़ मा सनऊ, ॻी वेंदो जेके बि शयूं हिननि ज़ाहिर कयूं। इन्नमा सनऊ कईदु साहिरिन, इन्हनि जेको ठाहियो न इहो जादू जो करतब आहे, हक़ीक़त न आहे। मूसा अलैहिस्सलाम तुंहिंजे हथ में जेका लठ आहे इहा जेका नाग बणिजी पी रही न, इहा हक़ीक़त आहे। हुननि जूं जेके लठियूं ऐं रसियूं उहे हक़ीक़त कोन्हनि बल्कि जादू आहे। माना जेका हक़ीक़त आहे ई कोन, उन्हनि खे हक़ीक़त जे साम्हूं कहिड़ो मुक़ाबिलो, हीअ त हक़ीक़ी नाग जेको आहे बणिजी करे बीह रहियो अलाह जे हुकुम सां। अल्लाह पाक जी मर्ज़ी आहे न, जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी लठ मां हक़ीक़ी नाग बणाए ॾेखारे, मर्ज़ी जो मालिक आहे। हुननि त सिर्फ़ु जादू पढ़ी करे ॾिसंदड़नि जी अखि जे साम्हूं हिकिड़ो मंड पढ़ी छॾियो, जंहिंजे करे उन्हनि खे इहो महसूसु थिए पियो त हीअ जेके नाग ऐं बलाऊं आहिनि ऐं मूसा अलैहिस्सलाम वारी जेका लठियूं हक़ीक़त में असदार नाग बणिजी करे बीह रही, ऐं उन्हनि जूं जेके उछलायल जेके लठियूं हुयूं न ऐं उन्हनि जूं रसियूं, उन्हनि खे ॻियणु शुरू करे सॼो मैदान साफ़ करे छॾियो। इहो अल्लाह पाक मौजज़ो अता फरमाए हज़रत मूसा अलैहिस्सलाम। फरमाईंदा इन्नमा सनऊ कईदु साहिरिन वला युफ्लिहु साहिरु हैथु अता, फरमाईंदा इन्हनि जो जेको इहो मकर जेको ज़ाहिर थियल आहे न, इहो त इन्हनि जो जादू आहे ऐं जादूगर कॾहिं बि कामयाबु न आहे थींदो। इहो कानून आहे, जादूगर जो बाबा कामयाबु थियनि हा त उहे तव्हांजे साम्हूं 5 रुपयनि ते बीह करे तव्हांजे साम्हूं जादू ॾेखारण ते मजबूर थियनि। जादूगर जो कामयाबु थियनि हा त पंहिंजा हथ जा पैसा ठाहे करे दुनिया जे साम्हूं बादशाह बणिजी वञनि। अवां ॾिसंदा त जादूगर इहे जेके आहिनि मेलनि में ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे जॻहियुनि ते चौसनि ते बीह करे इहे 5 रुपया वठी करे तव्हांखे जादू ॾेखारींदा। जीअं चवंदा आहिनि न त जेको आहे पाण जेको वधे थो पिनंदो, इहो जेको आहे तुंहिंजे लाइ कहिड़ो असरअंदाज़ थींदो, तोखे कहिड़ी बददुआ आणंदो। त अहिड़े नमूने सां जादूगर जेको पाण 5 रुपयनि जे करे वधे थो धिका ऐं थाबा खाईंदो, त इहो वरी तुंहिंजी तक़दीर छा ॿुधाई। जीअं तोता कराची जे अंदरि 100 रुपये ते बाबा तो तुंहिंजी तक़दीर ॿुधाईंदो, त चवंदा आहिनि न त उहो पाण जेको फुटपाथ ते वेठो इहो वरी तुंहिंजी तक़दीर तब्दील कंदो, पाण थाबा थो खाईंदो मलाई, तुंहिंजी वरी तक़दीर इहो कीअं तब्दील कंदो। बाबा तक़दीर पहिरियां पंहिंजी त बदिलाए, तुंहिंजे हथ जूं तिरियूं ॾिसी करे चवे थो त बाबा तुंहिंजी ॿी शादी थींदी ऐं तूं कामयाबु थींदे, तूं वॾा जेके आहिनि बिज़नेस ऐं कारोबार कंदे। अड़े तूं पाण 100 रुपए करे थाबा थो खाए वेठो फुटपाथ ते, तूं मुंहिंजी तक़दीर वेठो थो ॿुधाए। त इंसान खे इहा सम्झणु घुरिजे। क़ुरान फरमाई त वला युफ्लिहु साहिरु, जादूगर कामयाबु थींदो ई कोन्हे, ठगु कॾहिं बि कामयाबु थींदो ई न आहे। बज़ाहिर जेकॾहिं को माण्हू पंहिंजी चालाकी करे मालदार थी वञे त इहा मालदारी हुजणु कामयाबी थोरी आहे। मालदारी हुजणु कामयाबी हुजे हा त काइनात जे अंदरि या अवां जे पाकिस्तान जे अंदरि इहे ज़रदारा भुट्टा ऐं शरीफ़ इहे सभु जो सभु जेके आहिनि इहे बीमारियुनि खां पाक हुजनि हा, पैसनि ते हर शइ ख़रीद कनि हा, पर ॾिसो त टंगुनि मां साहु अलाह सां कढी थो छॾनि त हली बि नथा सघनि बिना सारे, कामयाबी न कजे। हालांकि माल ऐं दौलत जा ढेर आहिनि माण्हुनि वटि।
कुरान फरमायो त फउल्क़िय सहारतु सुज्जदा, जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी लठ खे उछलायो, उन लठ जेको उन जादूअ जे ठहियल नागनि ऐं लठियुनि खे ॻियणु शुरू कयो। फरमाई त पोइ जादूगरनि ॾिठो त असां जेको आहे मिस्र जे अंदरि, हिन इलाइक़े जे अंदरि वॾे में वॾा जादूगर असांजे जादूअ खे मूसा अलैहिस्सलाम वारी लठ जेको आहे ॻीही करे तबाह करे छॾी। जॾहिं तबाह करे छॾी, हुननि खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त इहा हक़ीक़त आहे, सच आहे, कूड़ न आहे। जंहिंजे करे उन वक़्त में देरि न कयूं। क़ुरान इन मां इहो नुक़्तो ॿुधाइणु फरमायो, जेकॾहिं कंहिंखे हक़ जी ॻाल्हि साम्हूं नज़र अची वञे, पोइ जेको आहे हक़ जे क़बूल करण में देरि न करे, बाद में शैतान जेको आहे उनखे तिरकाइण में वरी पोइ देरि न कंदो। जीअं चवंदा आहिनि न त नेक ख़्याल जेको आहे इंसान जे लाइ महिमान हूंदो आहे, अलाह पाक जे तरफ़ खां हिकिड़ी दावत हूंदी आहे। जेकॾहिं अव्हां खे नमाज़ जे वक़्त में नमाज़ जो ख़्यालु थिए थो, फौरन जेको आहे पंहिंजे कमनि खे हेॾे होॾे करे पहिरियां अची करे नमाज़ ते अची करे हाज़िर थियो। अव्हां जेकॾहिं देरि कंदा न त पोइ तव्हां अंदाज़ो करे ॾिसो, पोइ तव्हांजी नमाज़ ई क़ज़ा थी वेंदी। इहो तव्हां आज़माए ॾिसो। असां जेको आहे जमात जे हवाले सां हिते हिरियल आहियूं न, असां नमाज़ पढ़ाइण जे हवाले सां, तंहिंजे करे कोशिशि कंदो आहियां त जेकॾहिं हिते हुजां त लाज़मान फिरी घिरी अची करे हिते नमाज़ पढ़ाईंदुमि। छाजे करे, जेकॾहिं घर हूंदुमि न, हिकिड़ी रूटीन ठहियलु आहे, घर हूंदुमि त पोइ वरी जमात वरी पोइ कॾहिं कॾहिं निकिरी वेंदी, पोइ जमात नसीब कोन थींदी। तंहिं करे भॼी भॼी करे अचे माण्हू हिते पढ़े त महिल सां जमात नसीब थिए। त अहिड़े नमूने सां नेकीअ जो जॾहिं माण्हू खे ख़्यालु पैदा थिए थो न, त उन वक़्त में माण्हू नेकीअ ते अमल करे ॾेखारे, उनजे अंदरि देरि न करे। बाद में पोइ वरी शैतान उनखे वेठो रुॻाइणंदो, हाणे त देरि थी, हाणे हीउ मसइलो थियो, हाणे बचनि जो मसइलो, फलाणो हीउ थियो, हाणे ठहियो भला छॾे। जीअं मिसाल ॾिए पियो न, हिकिड़े माण्हू मिसाल ॾिनो, फरमाई त तव्हां खां गवर्नमेंट तव्हांजी गिचीअ ते लत रखी करे, तव्हां मोबाइल जे अंदरि कार्ड विझायो था न, इन कार्ड जे अंदरि 100 रुपए जो कार्ड विझायो था, हिकु 100 रुपए ते तव्हांजा 25 रुपया या 20 रुपया गवर्नमेंट टैक्स कटे थी, बल्कि 25 रुपया पका पका कटे थी। काल ते अलॻि टैक्स आहे, कार्ड ते अलॻि टैक्स आहे, बैलेंस ते। इहे तव्हां अंदाज़ो लॻाईंदो 25 रुपया टैक्स आहे, उते ख़ुशीअ सां ॾेई ईंदासीं। भली करे साल जे अंदरि हज़ारनि जा बैलेंस खपायूं न, गवर्नमेंट मोटर आणी करे दवाउनि ते बि टैक्स वठंदी, भाॼीअ ते बि टैक्स वठंदी, गाॾियुनि ते बि टैक्स वठंदी, उते ख़ुशीअ सां ॾेई ईंदासीं। पर जेकॾहिं मुस्लमान खे ज़कात ॾियण जो मसइलो ईंदो न, बाबा साल जे अंदरि 2.5% माना लख ते 2.500 रुपया, उते अची करे हिनखे बरो चढ़ंदो। ऐं इस्लाम टैक्स हणी छॾियो, हलो बाबा हेॾे बाबा गवर्नमेंट खे बि टैक्स ॾियूं, भलनि खे बि टैक्स ॾियूं, वञूं वञूं। अहिड़े क़िस्म जा बहाना बनाए पोइ जेको आहे हे मुआरी रन जेको सोन पए इन ते बि टैक्स, हलो मुला पोइ त मरी वियासीं। हे बाबा जेका 1000 एकड़ जेका ज़मीन आहे, इन जे मथां बि जेको आहे मूंखे ज़कात ॾियणी पवंदी। हा बाबा ज़कात ॾियणी पवंदी, न त हराम थी सॼो, वञ भला मरी वियासीं, तव्हां मुला त रुॻो फतवनि ठोकड़ खां सवाइ तव्हांजो कमु ई कोन्हे। अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी इंसान जी ज़हनियत शैतान ठाहे छॾी। हालांकि जॾहिं मोचड़े ते गवर्नमेंट जॾहिं उन खां रोज़ानो हिकु लुक़मे ते तव्हांजी टैक्स आहे, भरे थो न इंसान, हिकु क़दम ते तव्हांजी टैक्स आहे। तव्हां कपिड़ो पायो था, गाॾियूं हलायो था, जेका बि इस्तेमालु कयो टैक्स भरियो था, इहा तव्हांजी टैक्स तव्हां भरियो था, उते जेको इंसानु ख़ुशि आहे। पर जेकॾहिं शरीयत जेकॾहिं घुरंदी साल में 2.5%, उहे बि ग़रीब खे ॾियण जे लाइ, हक़दार खे ॾियण जे लाइ, त हुनखे मिले, त हुनजी दिलि मां दुआ निकिरे, अलाह पाक तुंहिंजे माल खे पाक बि करे ऐं हुनजी दुआउनि जे सदके तुंहिंजी मुसीबतूं रब टारे बि छॾे, त अहिड़ा मामला ईंदा त इंसानु वेठो तावीलूं कंदो, पोइ हिन तावीलुनि जे करे इंसानु जेको आहे नुक़सान में आहे। सो क़ुरान जेको आहे इहो नुक़्तो ॿुधाइणु फरमायो त मूसा अलैहिस्सलाम जे साम्हूं जेके जादूगर हुया न, उन्हनि जे साम्हूं जॾहिं नेकीअ जी हिकिड़ी ॻाल्हि ज़ाहिर थी पई सिज वांगुरु, उन्हनि देरि न कई, फौरन सजदो करे उन्हनि जेको आहे मूसा अलैहिस्सलाम जे अलाह जे मथां ईमान आणे फिरौन जो इनकार करे बीह रहिया। सो क़ुरान फरमायो फौल्क़िय सहारतु सुजदा, इहे जादूगर जेके सजदे में किरी पिया, क़ालू आमन्ना बिरब्बि हारून व मूसा, इन्हनि चयो त असां ईमान आंदोसीं मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम जे अलाह जे मथां। बाबा हेॾी हक़ीक़त खुली करे ज़ाहिर थी पई, इहा अव्हांजे साम्हूं क़ुरान पढ़ी करे ॿुधायो थो वञे, उनजे बावजूदि तव्हां क़ुरान खे मञण जे लाइ तयारु न आहियो। तव्हां भंगियुनि ऐं भंगोड़नि जी ॻाल्हियुनि खे, हो जेके आहिनि बीह करे दोहीड़ा पढ़ंदा, छा आहे उन्हनि जे अंदरि हिकिड़ी अदाकारी आहे। जेकॾहिं तव्हां अदाकारी जो ठहियल को फिल्म का टुकड़ो को ॾिसंदो न, उनजे अंदरि जेकॾहिं रन रोईंदी वेठी ईंदी न, तव्हांजे अखियुनि मां बि ॻोड़ा वेंदा। हालांकि उहो फिल्मूं भरींदा आहिनि, अदाकारी था कनि, उहो सिर्फ़ु पंहिंजो माल कमाइण जे लाइ तव्हांखे ब्लैकमेल कंदा। पर अव्हां जे साम्हूं स्क्रीन ते हिकिड़ी शइ नज़र ईंदी, ख़ुशी हूंदी, तव्हां वेठा टटा कढींदा। ॿियो माण्हू ॾिसंदो भेणा वेठो आहे स्क्रीन जे साम्हूं, हे जेको हेड़ी बटी कढी वेठो आहे, छा ॻाल्हि आहे, असुलु हुते खिलण वारी शइ ॾिसे। ऐं जेकॾहिं होॾां जेकॾहिं ग़म वारी शइ हूंदी, हालांकि हुननि जो सॼो जेको आहे फेक हूंदी आहे, ग़लति शइ हूंदी आहे, उहा सिर्फ़ु अखियुनि जो धोखो हूंदो आहे। पर हुते जेकॾहिं वेठा रोईंदा न, रन मर्द जेको आहे कूड़े इश्क जे चकर में, इश्क कुझु न हूंदो, माल कमाइण जे चकर में, तव्हांजो माल कमाइण जे चकर में उहे जेकॾहिं वेठा हरू भरू जाली वेठा ॻोड़ा वाईंदा, रोईंदा वेठा, हे बि वेठो रोईंदो आहे, बाबा मुंहिंजो मां बि इश्क जो फटियल आहियां, ठगी रुगो।
त अहिड़े नमूने सां हू जेको आहे इहो जाली शयुनि ते इंसान जो अहिड़ो भरवसो आहे त हा मां अर्ज़ु कयां पियो त जीअं केतिरा माण्हू चवंदा आहिनि त साईं करबला जो जेको आहे तव्हां वाक़ियो ज़िक्र नथा कयो त मां अर्ज़ु कयां त करबला जे वाक़े में जेके हक़ ते उहो त विया शहीद थी करे यज़ीद वारा जीअरा वेठा उन्हनि जा लिखियल किसा तव्हांखे बि ॿुधायूं कूड़ा पहिरें नंबर जा यज़ीद खे गारियूं बि ॾियो था वरी उन्हनि जे हामिन जा किसा वेठा लिखियल बाबा जेके हक़ ते हुया उहे त सभु शहीद थी विया न या मासूम बचा या जेके औरतूं बचियूं बाक़ी जेके हक़ ते इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हुन सां गॾु जेके बि साहबा किराम हक़ वारा हुया उहे त सभु थी विया शहीद बाक़ी त बचियूं यज़ीद जूं फ़ौजूं पोइ उन्हनि जा हथ जा लिखियल जेके आहिनि कहाणियूं ऐं ॿुधायल ॻाल्हियूं तव्हांखे बि चुमंदे विया आहियूं तव्हांजो वॾो ज़ुल्म थी वियो न क़ुर में न हदीस में हलो बाबा सभु ख़ुशि माना जैली शइ ते हर इंसानु ख़ुशि आहे इन मां इहो मतिलबु न आहे त करबला जो वाक़ियो कूड़ो करबला जो वाक़ियो सचो आहे ज़ुल्म थियो इमाम हुसैन जे मथां आल बैत जे मथां पर उनजी हक़ीक़त छा आहे अल्लाह आलम असां कंहिं जेको आहे हदीस मां या कंहिं क़ुर मां खणी करे तव्हांखे ॿुधाईंदो बाबा हिते हीअं थियो फलाणी जी जेको आहे अमा फलाणीअ जी जेको आहे उनजी पोती रुली या जेको आहे फलाणनि अहिड़े क़िस्म जा उते पार कढिया रुना या जेको आहे अहिड़े क़िस्म जा मामला थिया असांखे कहिड़ी ॻाल्हि अलाह खे ख़बर या त पोइ तव्हांजा नुमाइंदा हुते कंहिं मीराऊं कयूं बीठा जेके ॾिसनि पिया पोइ अचे करे तव्हांखे ॿुधायूं तव्हां अची करे सॼी क़ौम खे ॿुधायो तंहिंजे करे असुल ॻाल्हि इहा आहे क़ुर फरमाए त काल आमनतुम कालू आमन्ना बिरब्बि हारून व मूसा उन्हनि जेको आहे चयो मूं अर्ज़ु कयमि त हीअ क़ुर जूं चिटियूं ॻाल्हियूं आहिनि इन जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी बसि अदाकारी न आहे ॿियो त सभु शइ हक़ीक़त आहे इन जे अंदरि सच आहे क़ुर आहे क़ुर जो को इनकार करे नथो सघे त उन्हनि जेको आहे ॾिठो त हीउ सचो आहे उन्हनि ईमान आंदो मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम जे रब ते हाणे उन्हनि खे फिरौन धमकी ॾिनी त फिरौन चवनि काल आमनतुम लहू क़ब्ल अन आज़न लकुम मां तव्हां ईमान आंदो मूंखां इजाज़त खां पहिरियां मूंखां चवणी कोन वरितो मूंखां तव्हां इजाज़त वरिती इन्नहु लकबीरुकुम अल्लज़ी पहिरियां उन्हनि खे धमकी ॾिनई मूंखां इजाज़त ई न वरितव तव्हां ईमान आंदो इन मां क़ुर इहो सबक़ ॾियणु फरमायो ईमान जे बारे में न अबे अम्मा जी इजाज़त जो हुकुम आहे न तव्हांखे कंहिं बादशाह खां इजाज़त वठण जी ज़रूरत आहे जॾहिं ईमान तव्हांखे हक़ वारो सम्झ में अची वञे अबू अम्मा भली नाराज़ थी वञे त थी वञे सरदार भोतार नाराज़ थियनि त थियनि पर तव्हांखे जेकॾहिं अलाह जो क़ुर ईमान सम्झ में अची वञे त बग़ैर कंहिंजे मशवरे जे पाण ईमान आणे ॾेखारियो इन्हनि बि इहो कमु कयो न उन्हनि त हाणे पहिरियां चई त मुंहिंजी इजाज़त खां सवाइ तव्हां ईमान कीअं आंदो भाई ईमान में तूं ठेकेदार आहियां तूं असांजे मुल्क जो खणी ठेकेदार हूंदो ईमान जो ठेकेदार थोरी आहे तूं फरमाई त इन्नहु लकबीरुकुम अल्लज़ी पोइ वरी इल्ज़ाम हुई फिरौन इल्ज़ाम कहिड़ो चई त इहो मूसा अलैहिस्सलाम तव्हांजो वॾो आहे तव्हां हुनजा नंढा हुयो असल में तव्हां मूंसां ठगी कई आहे तव्हां हिन जा शागिर्द आहियो मुंहिंजे साम्हूं अची करे पाण हिकिड़ो ड्रामो रचायो अथव जंहिंजे करे पोइ आख़िर हली करे तव्हां पंहिंजे वॾे सां मिली हालांकि हक़ीक़त इहा कुझु बि कोन हक़ीक़त में ईमान आंदो इन्नहु लकबीरुकुम अल्लज़ी अल्लमकुमुस सिहर फरमाई त इहो तव्हांजो वॾो आहे जे तव्हांखे जादू सेखारियो फला उक़त्तिअन्न अयदियकुम व अर्जुलकुम ज़रूरु मां कटींदुमि तव्हांजे हथनि खे तव्हांजे पेरनि खे उबतड़ माना हे सॼो पेर कटींदोमांव ऐं वरी खॿो हथु कटींदोमांव धमकियूं ॾिनई वला उसल्लिबन्नकुम तव्हांखे फाही ॾेई करे इन खजुनि जे थोड़नि ते तव्हांखे लड़काईंदुमि फिरौन धमकी ॾिनी पंहिंजे जादूगरनि खे ताज़ो ईमान आंदो वलतअलमुन्न अय्युना अशद्दु अज़ाबन व अबक़ा ऐं मां तव्हांखे सबक़ सेखारींदुमि ख़बर पवंदी तव्हांखे त केरु आहे सज़ा ॾियण में वधीक सख़्तु तव्हांखे मां वॾो अज़ाब चखाईंदुमि अॻिते वरी उन्हनि जी ईमान वारी तकीर ॿुधो त जेको आहे फिरौन खे उन्हनि कहिड़ा सबक़ सेखारिया चवंदा असां ईमान आंदो हाणे जेको वणे सो कर परवाह ई कोन्हे अल्लाह तबारक व तआला राज़ी थियो मूसा ऐं हारून उन्हनि जा अंबिया राज़ी थी विया असांजे लाइ खोड़े भरी तोखे जिस्म चीरणो आहे त चीरे वठि असांखे हिन जी का परवाह कोन्हे अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह जी क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।